जमीला मुझे लाइ कुछ कर, कसम सां मां ॾाढो परेशान आहियां। मां त ॿिए कंहिंखे कुछ चई बि नथो सघां। मां छा कयां? मूं त तोखे चयो हो, तूं पाण ई इनकार कयो। अॼु बि तूं ऐलान कर त तूं हेबत खान जो माण्हू आहीं ऐं हेबत खान जे तरफ़ां मलाखड़े में लहंदे त पोइ मां हेबत खान खे चवां थी। मां सरदार रांझण खान जो भरोसो कीअं टोड़ियां, जंहिंजो नीमक खाई जवान थियो आहियां। मां उनखे पुठी नथो ॾेई सघां। त पोइ हाणे सिदरा जो ख़्याल बि दिलि मां कढी छॾ। सिदरा जे रिश्ते जे लाइ छोकिरो मिली वियो आहे। न न, ईअं कीअं थींदो? तूं कूड़ थी ॻाल्हाईं। सिदरा जी शादी सिर्फ़ु मूंसां थींदी। भला सिदरा तुंहिंजे इंतज़ार में अछो मथो त कोन कंदी न। जे सिदरा खे तूं सची दिलि सां चाहीं थो त फौरन पंहिंजे माइटनि खे तयारु कर त हू सरदार रांझण खान खे वठी ऐं हेबत खान खां रिश्तो घुरनि। मां बाबा सां ॻाल्हि कई हुई, बाबा दड़का ॾेई मूंखे माठ कराए छॾियो। चरिया अहिड़ा कम मायूं कंदियूं आहिनि। तूं पंहिंजी माउ सां ॻाल्हि कर, सूमल सियाणी आहे, उहा को न को हल कढी वठंदी। हा, इहा ॻाल्हि सुठी कई। अम्मा ई हिन मसइले जो हल कढी सघे थी। गुलाम सेन, तूं मुड़सी कर, मां बि तोसां गॾु आहियां। इंशाल्लाह तुंहिंजो कमु थी वेंदो। बाक़ी ईअं माठ करे बीठो हूंदे त पोइ को कमु कोन थींदई। सच थी चई जमीला, मां अॼु ई वञी अम्मा सां ऐं अदी सां इहा ॻाल्हि कयां थो। ठीकु आहे, जेको कमु करिणो अथई जल्दी करे वठि। अगरि जे मलाखड़ो थियो त पोइ सरदार खान जो वार बि कोन मिलंदई। ठीकु आहे, मां हींअर ई वञी थो अम्मा सां ॻाल्हायां।